शदादकोट में सीआई पुलिस एहलकारनि जे मुबैना तशद्दुद बाद कोमा में वियल नौजवान कराची जे अस्पताल में फौत। वारसनि ऐं बिरादरी जे माण्हुनि जो लाश कोडूमोडू चौक ते रखे धरणो। शदादकोट में 2 हफ़्ता अॻु सीआई पुलिस कंबर जे इंचार्ज मंजूर चांडियो, पुलिस एहलकार इमाम बख्श चांडियो, सिकंदर चांडियो ऐं अल्ताफ़ चांडियो हथां मुबैना सख़्त वहशानी तशद्दुद में कोमा में वियल नौजवान कराची जी जना अस्पताल में फौत थी वियो। नौजवान फर्ज़ंद रिंद इंसाफ़ लाइ वारसनि, बिरादरी जे माण्हुनि ऐं सियासी समाजी अॻवान शहरनि पारां कोडूमोडू चौक ते लाश रखे धरणो हयो वियो। नौजवान मथां तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकारनि मथां केस दाख़िल न करण ख़िलाफ़ कोडूमोडू चौक ते वारसनि जो शामियान आणी रोड ब्लॉक करे 5 कलाक धरणो हयो वियो। उन मौक़े ते धरणे में शरीक अॻवाननि काउंसलर मोहम्मद यासीन रिंद, तारिक रिंद, कामिर नसीर अहमद सिलरो, मुसामात सरदार, मुसामात मंजूरा, मुसामात नज़ीरा समेत ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां जो नौजवान फर्ज़ंद रिंद खे सीआई पुलिस इंचार्ज मंजूर चांडियो, पुलिस एहलकार इमाम बख्श चांडियो, सिकंदर चांडियो ऐं अल्ताफ़ चांडियो समेत ॿियनि पुलिस एहलकारनि सॼी सख़्त वहशाणो तशद्दुद करे सख़्त ज़ख़्मी कयो हुयो, जंहिं बाद नौजवान कोमा में वियो हो ऐं कराची जे जनरल अस्पताल में फौत थी वियो आहे। धरणे में शरीक अॻवाननि ऐं संदनि वारसनि आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी कंबर शदादकोट खां मुतालबो कयो आहे त नौजवान फर्ज़ंद रिंद जे क़त्ल जो केस सीआई इंचार्ज मंजूर चांडियो, पुलिस एहलकार सिकंदर चांडियो, अल्ताफ़ चांडियो समेत ऐं ॿियनि मुलवस पुलिस एहलकारनि मथां दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। यादि रहे त 2 हफ़्ता अॻु सीआई इंचार्ज कंबर ए सेक्शन थाणे जे हद कुबो सैद खान रोड ते पंहिंजे सिनोकर जे दुकान ते वेठल नौजवान फर्ज़ंद रिंद खे बिना जवाज़ बेगुनाह गिरफ़्तार करे कंबर सीआई थाणे ते खणी वञी सख़्त वहशाणो तशद्दुद करे मरणी करे छॾियो हुयो, जंहिं खे वारसनि इलाज लाइ लाड़काणे जानकार अस्पताल खणां विया। लाड़काणे जे डॉक्टरनि लाइलाज कयो हुयो, जंहिं बाद वारसनि सख़्त ज़ख़्मी थियल नौजवान फर्ज़ंद रिंद खे गणती जोगी हालत में जना अस्पताल कराची खणां विया हुआ, जिते कुझु ॾींहंनि खां ज़ेरे इलाज हुयो। जना अस्पताल कराची में नौजवान फर्ज़ंद ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। ओॾां डीएसपी शदादकोट यार ममीरन, एसएचओ ए सेक्शन अनवर बुरई समेत ॿियनि मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे इंसाफ़ यकीन जानी कराए 5 कलाकनि खां लॻल धरणो ख़त्म करायो।